हाज़िर नाम ख़बर है तो SSP सखर इरफान समूह शहीद जान मोहम्मद मर जे कातिलन के गिरफ्तार करण की खातिरी कराए छॾी आहे। अवांखे ॿुधायूं त SSP इरफान समूह चयो आहे त शहीद जान मोहम्मद मर जे क़त्ल केस मां अॻुभराई थी आहे। जल्द कातिलन के भी गिरफ्तार कयो वेंदो। SSP सखर चयो त जांच शुरू करे ॾिनी आहे। पुलिस टीमूं भी जोड़े वरतियूं आहिनि। जल्द जवाबदार कानून की गिरफ्त में हूंदा। अवांखे अपडेट कयूं त SSP सखर इरफान समूह शहीद जान मोहम्मद मर जे कातिलन के जल्द गिरफ्तार करण की खातिरी कराए छॾी आहे। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे KT न्यूज़ जो रिपोर्टर अनस गांगरो। जी अनस अपडेट कजो। जी कादिर आबिल बिल्कुल SSP सखर इरफान समूह शहीद जान मोहम्मद महर के कत्ल केस बाबत KT न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो आहे त हू शहीद जान मोहम्मद महर के वारसनि तोड़े सहाफ़िन सां मुसलसल राब्ते में आहे। शहीद जान मोहम्मद महर के कत्ल में जेके जवाबदार मुलविस आहिनि थोड़े सहूलतकार आहिनि उनखे जल्द गिरफ्तार करे कानून के कटहरे में आंदो वेंदो। संदसि चवणो त शहीद जान मोहम्मद महर जो जेको नुक़सान थियो आहे उनजो पूरा नथो थी सघे, लेकिन कत्ल में जेके मुलविस जवाबदार आहिनि सहूलतकार आहिनि उन्हनि जेके जल्द जेको आहे सो गिरफ्तार कयो वेंदो। संदसि चवणो त शहीद जान मोहम्मद महर जे कत्ल केस में अॻु भराई थी आहे। हुनजो चवणो हुयो त पुलिस टीमूं भी मुख़्तलिफ़ जेके आहिनि सो जोड़े वरतियूं आहिनि। कातिलनि खे जेको आहे सो किथां बि हथ करे जेको आहे सो कानून जे गिरफ्त में आंदो वेंदो ऐं खेनि जेको आहे सो कानूनी तौर ते सज़ा ॾिनी वेंदी। SSP सखर जो चवणो हुयो त हू गुज़िरियल दिहाड़े खां चार्ज वठण खां पोइ शहीद जान मोहम्मद महर जे कत्ल केस जी बाक़ाइदे तौर ते शुरूआत करे छॾी आहे ऐं हिन वक़्तु सॼो जेको ध्यानु आहे उहो शहीद जान मोहम्मद महर जे कत्ल वारे केस में ई आहे ऐं कंहिं बि सूरत में जेको आहे सो कातिलनि तोड़े उनजे सहूलतकारनि खे मास्टर माउंड खे बख़्श न कयो वेंदो। संदसि चवणो हुयो त कत्ल केस में केॾा बि बासर छो न हुजनि, जेके माण्हू मुलविस आहिनि उन्हनि खे हर सूरत में जेको आहे सो पकड़े आंदो वेंदो। संदसि चवणो हुयो त हिन वक़्त ताईं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां जेको आहे सो केस जी नोयत जो जाइज़ो वरितो वञे पियो ऐं कत्ल केस में जेका आहे सो अॻु भराई पिणु थी आहे। संदसि चवणो हुयो त मुख्य जेके कातिल आहिनि उन्हनि खे कचे मां तोड़े पके मां हथ करे जेको आहे सो गिरफ्तार कयो वेंदो। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ अनस गांगरो। नाज़रीन सखर का अनस गांगरो अपडेट करे रहियो हो। अवांखे ॿुधायो त SSP सखर इरफान समूह शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि खे गिरफ्तार करण की खातिरी कराए छॾी आहे। SSP सखर चयो आहे त शहीद जान मोहम्मद महर जे कत्ल केस में अॻुभराई थी आहे। जल्द कातिल गिरफ्तार कया वेंदा।